साइट कोटड़ी जी फैक्ट्री में किरी फोत थियल पोरियत वारे मामले जो डीसी ॾांहुं नोटिस वठी छॾियो। कोटड़ी जी 5 स्टार कंपनी में सेफ्टी कानून ते अमल न थियण सबबि पोरियत मिल अंदर कम दौरान ज़ख़्मी थियल पोरियत हबीबुल्ला चांडियो वक्त सिर इलाज न थियण सबबि कराची जी अस्पताल में लाॾाणो करे वियो हो। पीपल्स लेबर ब्यूरो जे अॻवान इम्तियाज़ गोरो ऐं ॿियनि पारां मामलो उथारण ते डिप्टी कमिश्नर न्यामशोरो अली ज़ुल्फ़कार मेमण मामले जो नोटिस वठी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। डीसी न्यामशोरो लेबर खाते जे अमलदारनि खे हिदायतूं जारी कंदे पोरियत जे वारसनि खे कानूनी मुआवज़ो ॾियारे रिपोर्ट ॾियण जो चयो आहे। राब्तो करण ते डीसी न्यामशोरो अली ज़ुल्फ़कार मेमण जो चवणु हुयो त वारसनि खे इंसाफ़ ॾियारियो वेंदो, इन लाइ लेबर खाते खे हिदायतूं जारी करे छॾियूं अथनि। गैरोगन ॼाणायल फैक्ट्री ख़िलाफ़ पिण घुर्बल कानूनी क़दम खंया वेंदा। पोरियत अॻवान इम्तियाज़ गोरे राब्तो करण ते चयो त डीसी न्यामशोरो वक़्ताइतो क़दम खंयो आहे। पोरियत हबीबुल्ला चांडियो जे इलाज में गफ़लत कंदड़ नाअहल ज़ालिम मिल मालिकनि ते क़त्ल केस दाख़िल करे सेफ्टी कानून ते अमल न कंदड़ पोरियतनि लाइ कोस घर भरियल मिल खे हमेशह लाइ सील करे बंदि कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची